दादू रिपोर्ट सखी सरदार चारण अदालत हुकुम ते DSP सेक्शन थाणे जो SHO पुलिस अटालन समेत जुड़ियल शाह मार्केट में शॉपिंग सेंटर जो छॾाइण लाइ पहुता त मुखालिफ़नि धुरनि सां झड़पूं थियूं। अयूब मल्हा, मुनीर अहमद मल्हा ऐं ॿियनि पारां पुलिस एहलकारनि सां मुंहमारी ऐं झड़पण खां पोइ पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जे करे एहलकारनि ऐं माण्हुनि खे रोके वरितो। सेक्शन थाणे जे SHO अदालत में रिपोर्ट पेश कई त हू रिंद शॉपिंग सेंटर जो कब्ज़ो छॾाइण लाइ पहुता त मुखालिफ़नि पंहिंजे मथां पेट्रोल हारे पाण साड़ण जी कई। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां जुड़ियल शाह मार्केट में शॉपिंग सेंटर जे मालिक जो फ़ैसिलो रिंद शॉपिंग सेंटर जे मालिक अली नवाज़ रिंद जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हुयो। शॉपिंग सेंटर मुंहिंजो आहे, मुनीर अहमद मल्हा वारनि कब्ज़ो कयो आहे। अदालत हुकुम ते पुलिस ऐं बेअलफ़ कब्ज़ो छॾाइण लाइ पहुता त मुखालिफ़नि धुर कोर्ट जे बेअलफ़ मथां ऐं ॿियनि एहलकारनि मथां पेट्रोल हारण जो ड्रामो कयो ऐं पुलिस कब्ज़ो कंदड़नि सां मिलियल आहे। अली नवाज़ रिंद सुभाणे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट सिंध जे ऑर्डर कब्ज़ा माफ़िया ऐं पुलिस ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट अॻियां एहतजाज कंदसि। अली नवाज़ रिंद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, IG सिंध डील IG हैदराबाद खां मुतालबो थो कयां त कब्ज़ो ख़त्म करण लाइ रेंजर्स मुक़ररु करे कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। अली नवाज़ रिंद जो मौक़िफ़।